अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोतली सूबेदार टीवी ॾिसंदड़नि सभिनी दोस्तनि खे ख़ादिम हुसैन थईम जे तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां मिस्टर मितेरो जी शूटिंग ते झलो वारी साइड मौजूदु आहियूं। झलो साइड तक़रीबन दादू खां 3-4 किलोमीटर परे ते हिकिड़ो ॻोठु आहे। हिन शूटिंग ते असां सां सभु अदाकार मौजूदु आहिनि। मास्टर शाट मिलंदो तक़रीबन मूवमेंट न थींदी आहे, मूवमेंट थींदी क्लोज ईंदो पर मास्टर शाट तक़रीबन मज़ो कंदा सोलो जे हुजनि त तव्हां हुन ते खणा। हिन शूट ते असां सां गॾु सिंधुवुड चैनल जो चीफ एग्ज़ीक्यूटिव साईं सैयद मुनवर अली शाह साहब पाण गॾु हुया ऐं हुन सां गॾु हिन दफ़े कैमरामैन बाबा फारूक सां साथ ॾियण लाइ मौजूदु हुयो शहज़ाद लेगारी। छो जो शाट जेके हुआ फिल्म जा शूट करणी हुनजी डिमांड हुई हुजनि। उनखां अलावा हिन फिल्म जी में हिसो वठी रही आहे असांजी सीनियर आर्टिस्ट अनिला नाज़, जंहिं तक़रीबन 5-6 साल कमु न कयो। उनखां पोइ हिनजी वापसी आहे। चौधरी अली असगर थईम मिस्टर मितेरो जो मेन टाइटल रोल में आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे। तव्हांखे ॾसूं था कुझु शूट जूं झलकियूं। असांजे फिल्म जो चर्च मुंहिंजो मतिलबु हीरोइन अची वई। जी 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 साईं ये नोट कयो। जी जी इहो असां भाभी खे ॾेखारींदासीं इंशाअल्लाह। हा न पोइ त रखंदुसि। सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त इंशाअल्लाह हीअ फिल्म हिन ईद उल अज़हा ते तव्हांखे सिंधुवुड चैनल ते ॾिसण लाइ मिलंदी। ऐं जीअं पहिरियां फिल्म हुई हक़दार, तमामु घणी उनखे तव्हां पज़ीराई ॾिनी, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, तव्हांजी शुक्रगुज़ार आहियूं। ईअं ई इंशाअल्लाह हीअ फिल्म बि मिस्टर मितेरो तव्हांजे उमेदुनि ते पूरी लहंदी। हिन में कॉमेडी बि आहे ऐं उनखां अलावा एक्शन बि आहे, स्टोरी बि आहे। हिकिड़ी दिलचस्प फिल्म आहे जेका हर उमिरि वारे माण्हू खे वणंदी इंशाअल्लाह। ऐं हिन जा कुझु शेड्यूल मुकमल थी चुका आहिनि। बाक़ी हिकिड़ो मिंट हेठि करे हा हा ॿुधा 10% शूट रही हूंदी। फिल्म एडिटिंग ते बि तेज़ी सां हले पई, एडिट बि थिए पई। एडिटर ऐं कैमरामैन बाबा फारूक सोलंगी आहे जेको जंहिं फिल्म हक़दार खे बि एडिट कयो ऐं कैमरामैन हुयो। हिन खां अलावा हिन फिल्म जो डायरेक्टर साॻिए नमूने सां सतार नुहाणी साहबु आहे। राइटर ख़ादिम हुसैन थईम ऐं मोहम्मद हुसैन जावरी साहब ख़ादिम खोखर सालनि खां पोइ गॾिया आहिनि। ॾिसी रहिया हुआसीं असांजो उस्तादु आहे मुंहिंजे ख़्याल में चौधरीअ जो ख़ादिम खोखर साहब। ऐं हीअ असांजो लेजेंड कैमरामैन एडिटर। हिन जो हिकिड़ो शेड्यूल झलो, उनखां पोइ ॿिए ॾींहं ते हिकिड़े शादी हाल में सीन हुया कुझु, जंहिंमें साईं ज़ाहिद सिद्दीकी साहब, अनिल नाज़ ऐं असांजे सीनियर आर्टिस्ट असांजे दोस्त प्रिय प्यारे ख़ादिम हुसैन खोखर साहब खूनी माण्हू बि हिसो वरितो। हिन फिल्म जी कास्ट में तक़रीबन सभु दोस्त मौजूदु आहिनि, जंहिंमें चौधरी असगर थईम, अनिला नाज़, नैना खान, उनखां अलावा राजा रफ़ीक पंवर, ज़ाहिद सिद्दीकी साहब, ख़ादिम हुसैन खोखर, सादिक चांडियो ऐं बकलम ख़ुदि मां पाण ख़ादिम थईम, असद कोराई ऐं सतार नुहाणी साहब, सरफराज़ पंवर, गुलाम नबी भंड, मंज़ूर मरी, शाहिद रुंड, सिकंदर सोलंगी ऐं उनखां अलावा इरफान थईम। हिन फिल्म जो फाइट डायरेक्टर फिदा हुसैन कमरानी आहे। उनखां अलावा असांजा मोरे आहे सुहिणा अदाकार बबलू मला, बल्लू मला ऐं असांजो असिस्टेंट कैमरामैन इमरान मला, अली मला। इंशाअल्लाह हीअ फिल्म तव्हांखे ईद उल अज़हा ते ॾिसण लाइ मिलंदी।
नाज़रीन ॾिसण न विसारींदा ईद उल अज़हा ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधुवुड चैनल ते मज़ाहिया एक्शन सां भरपूर फिल्म मिस्टर मितेरो सिंधुवुड। हेॾो त ईंदो न कीअं सवाल ई पार्ट न